मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां तासीं दिलताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दिल शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मशहूर डॉक्टर मोहम्मद कासिम के.एम. भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त इकबाल मेडिकल सेंटर दर्स रोड मोरो जेको हाणे मरीज़नि लाइ बेलाभ बणिजी वियो आहे। डॉक्टर मोहम्मद कासिम के.एम. भट्टी वधीक चयो त मां केतिरा ई साल हिन सेंटर ते रहियसि, मगर हिन सेंटर ते नॉन टेक्निकल अमलो जेको रुॻो पैसा कमाइण जे चक्कर में हूंदो हुयो। हिते हिननि मूंखे चयो त मां मरीज़नि खे लोकल कंपनियुनि जूं ग़ैर मयारियूं दवाऊं लिखी ॾियां, जेका ॻाल्हि मूंखे ग़ैर मुनासिब लॻी ऐं मूं इनकार कयो त मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं त तूं सां घटि न थींदी। मूं सेंटर खे अलविदा करे छॾियो। इकबाल मेडिकल सेंटर मोरो में लेडीज़ जा सीज़र नॉन टेक्निकल अमलो कंदो आहे, जंहिं सबबु केतिरनि ई औरतुनि जूं ज़िंदगियूं हिन सेंटर में ख़तम थी वयूं। डॉक्टर मोहम्मद कासिम के.एम. भट्टी वधीक चयो त ही सेंटर रजिस्टर्ड ई नाहे। हाणे मुंहिंजो हिन सेंटर सां को बि वास्तो नाहे, तालुक़ु नाहे। सेंटर छॾण खां पोइ सेंटर जे मालिक शौकत राजपूत ज़बरदस्ती ऐं ॾाढ मुड़सी करे मुंहिंजो लखे रुपयनि जो सामान, जंहिंमें एसी जी मशीन समेत ॿियो सामान रखी छॾियो। चवे थो त मां सामान कोन ॾींदुसि। डॉक्टर मोहम्मद कासिम के.एम. भट्टी वधीक चयो त मां हिकु प्रोफेशनल सीनियर डॉक्टर आहियां, उन लाइ पंहिंजे सामान लाइ कानूनी रस्तो वठंदसि। बाक़ी जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार इकबाल मेडिकल सेंटर मोरो वारा हूंदा। मां जो ही प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु आहे त ही जेको लातालकी ॾेखारियां पियो। इकबाल मेडिकल सेंटर आहे साम्हूं सिविल अस्पताल जे साम्हूं, एमरजेंसी जे साम्हूं। उते मुंहिंजो बोर्ड लॻल आहे जेको हींअर मां पियो चवां त मिसयूज़ न थिए। उन जो मां उते हाणे इहो सेंटर छॾे आयो आहियां। इन जो छॾण जो मक़सदु त घणियूं वजूहात आहिनि। उन्हनि में मेन मां सॼियूं थुलियूं मां ॻाल्हियूं करे ईंदुसि त जीअं हू मूंखे ज़बरदस्ती चवंदा, ग़ैर मयारियूं दवाऊं लिखण जे लाइ चवंदा, जेको मूंखे गवारा न लॻंदो हो। ऐं उते ॿियूं बि एक्टिविटियूं थियनि थियूं, जीअं क्रिमिनल एक्टिविटी थियनि थियूं, एबार्शन ग़लति एबार्शन थियनि था, ओटी जी मयार सुठी कान्हे। त इहे मां उन्हनि खे सम्झाइण जे बावजूदि मूंखे माना थ्रेट बि ॾींदा हुआ त जेकॾहिं तो इहो असां सां कोऑपरेशन न कयो त तोसां माना ज़्यादती कंदासीं या रस्तो रोक कंदासीं। इहे माना ग़लति क़िस्म जा